अस्सलाम वालेकुम दोस्तों, सलमान ईसानी ऑफिशियल यूट्यूब चैनल ते भलीकार। भली आया पिरी प्यारा भली आया असांजे अर्ज़ खे लबैक चई सजण सारा भली आया। दोस्तों, अॼु असीं ज़िक्र कंदासीं तारीख़ जे उन जाखोड़ी ऐं बहादुर किरदार जंहिंखे दुनिया ज़ख़्मी चांडियो जे नाले सां यादि करे थी। मज़ाहमती शाइर ज़ख़्मी चांडियो जो असुल नालो ॼाम ख़ान वलद मौला बख़्श चांडियो हुयो। संदसि जनम 1 मई 1961 दारे ज़िले शिकारपुर जे भरिसां ड्रखण शहर लॻु जवाबपुर में थियो। दोस्तों, ज़ख़्मी चांडियो प्राइमरीअ खां 8 ताईं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल धामरा ऐं मिडिल ताईं स्कूल अली खान ऐं मैट्रिक हाई स्कूल ड्रखण मां करण बाद इंटर C&S कॉलेज मां कयईं। जंहिं बाद डिसंबर 1979 ईस्वीअ में तालीम खाते में प्राइमरी उस्ताद मुक़ररु थियो ऐं उन दौरान डिग्री कॉलेज रतोदेरो मां MA इस्लामिक कल्चर में डिग्री पिणु हासिल करे वरिती। हुन शाइरीअ जी शुरूआति 1984 खां कई। नामवर शाइर ज़ख़्मी चांडियो शाइरीअ में इस्लाह नामवर शाइरनि सरकश सिंधी ऐं निसार बज़मीअ खां वरिती। दोस्तों, हुन जी शाइरीअ में हमेशह मजमूई तौर धरतीअ सां प्यार, ग़रीब अबोज मिसकिन माण्हुनि लाइ हमदर्दी हूंदी हुई। हुन हमेशह हथ ठोकियल बदबूदार वॾेरे ऐं रईसाणे समाज ख़िलाफ़ पंहिंजी मज़ाहमती ऐं तिखी शाइरीअ वसीले जंग जारी रखी। जॾहिं त संदसि शाइरीअ में रोमानवी रंग पिणु शामिल आहे। दोस्तों, मज़ाहमती शाइर ज़ख़्मी चांडियो साॻई वक़्त ते आला पाए जो मज़ाहमती शाइर हुजण सां गॾोगॾु उस्ताद, क़ौमी कारकुन ऐं नामवर समाज सुधारक पिणु हुयो। मज़ाहमती शाइर ज़ख़्मी चांडियो पंहिंजी तुर्श, तिखी ऐं सची शाइरीअ वसीले भोतारनि, जागीरदारनि ऐं ग़रीब मिसकिन मारूड़नि जो हक़ु खाई पंहिंजूं माड़ियूं वॾींदड़ भोतारनि खे आईनो ॾेखारे छॾियो। इन जी हिकिड़ी झलक तव्हां बि मुलाहिज़ा कयो। Hey, y'all, come look at this. वॾेरनि ने पीरनि ते लानत हुजे। महिरबानी। वॾेरनि ने पीरनि ते लानत हुजे, ॿिन्ही दादागीरनि ते लानत हुजे। मजा आया। वॾेरनि ने पीरनि ते लानत हुजे। महिरबानी। वॾेरनि ने पीरनि ते लानत हुजे, ॿिन्ही दादागीरनि ते लानत हुजे। रुको जरा, सबर करो। दोस्तों, ज़ख़्मी चांडियो जी शाइरी ॼण त आम माण्हूअ जे ज़मीर जो आवाज़ हुजे। शहीद ज़ख़्मी चांडियो करप्ट वॾेरनि ऐं जागीरदारनि खे वधीक रगड़ो ॾींदे फरमाइनि था त ग़रीबनि जो ना हक़ जेके खून चूसिन इन्हनि बेज़मीरनि ते लानत हुजे। छो भला तोखे गैरत नथी अचे? छो भला तोखे गैरत नथी अचे? लाशनि पुॼण ते घर घर हैरत नथी अचे। ॻाल्हाए असेंबलियुनि में जेको नथो सघे, ॻाल्हाए असेंबलियुनि में जेको नथो अचे, तन मां नज़र असांखे खैरत नथी नज़र अचे। सिंध सिंधियुनि जी आहे रहंदी, आमिर छा थो ॼाणे? पाण न पाले कुता धारे रोज़ बिहारी आणे। अहिड़ी वेसा घाती ज़ख़्मी केरु भला हिकु सांदो, देस धणिया कैपिन में ऐं धारियो मौजू माणे। वॾेरनि ने पीरनि खे परखे ॾिठोसीं, ॿिन्ही दादागीरनि खे परखे ॾिठोसीं। वॾेरनि ने पीरनि खे परखे ॾिठोसीं, ॿिन्ही दादागीरनि खे परखे ॾिठोसीं। इन्हनि मां चङाई न थींदी न थींदी, इन्हनि मां चङाई न थींदी न थींदी, इन्हनि बेज़मीरनि खे परखे ॾिठोसीं। दोस्तों, वाही अर्ज़ु कई आहे, हाणे तोसां नाहे थियणो पापी को परचा, अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाउ, अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाउ। नाहे धरती आयल जी पर ॼावल जी आ मां, अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाउ, अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाउ। तुंहिंजे दहशतगर्दीअ जो आ, तुंहिंजे दहशतगर्दीअ जो आ ॾेह अंदरि ॾहका, अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाउ, अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाउ। आड़ वठी इस्लाम जी धारा, आड़ वठी इस्लाम जी धारा कीअं करे थो धा, अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाउ, अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाउ। अंग उघाड़नि थरवासिन ते, अंग उघाड़नि थरवासिन ते कोन आई काका, अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाउ, अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाउ। हूअं त सेर छॾाए थो पर, हूअं त सेर छॾाए थो पर पूरो नाहे पाउ, अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाउ, अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाउ।
पाणी विरहाइणो टेमू ठाहिणो, पाणी विरहाइणो टेमू ठाहिणो, तुंहिंजो ऊनो घाव अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाव अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाव, अरगूननि तुरखाननि जहिड़ो, अरगूननि तुरखाननि जहिड़ो तुंहिंजो आ वर्ता अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाव, ज़ख़्मीअ में आ साह अञा बि, ज़ख़्मीअ में आ साह अञा बि, भलजा साम्हूं आ अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाव अलाड़े तूं कीअं मुंहिंजो भाव। जी सुनो दे खत्म। बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। हुन 1991 ईस्वीअ में सिंधी अदबी संगत रखण जो बुनियाद विधो। सिंधी अदबी संगत ज़िले शिकारपुर जो ज़िले राब्ता सेक्रेटरी पिणु रहियो। इन खां अलावा सचवा सिंध जो मरकज़ी नायब सदर ऐं मरकज़ी सेक्रेटरी आल सिंध रिसर्च पर्सन तंज़ीम जो मरकज़ी अॻुवाण ऐं उस्तादनि जी तंज़ीम गस्टा ज़िले लाड़काणे जो प्रेस सेक्रेटरी, ह्यूमन राइट्स कमीशन पाकिस्तान जो निहायती सरगर्म कारकुन पिणु रहियो। दोस्तों, शहीद ज़ख़्मी चांडियो 1996 ईस्वीअ खां लाड़काणे शहर में मुस्तक़िल रहाइश अख़्तियार कई। खेसि मज़ाहमती ऐं सचाईअ ते मबनी शाइरी पढ़ण करे ज़ियाव जे अमृत वारे दौर में बग़ावत जो केस दाख़िल करे जेल पिणु उमाणियो वियो। चिटनि लफ़्ज़नि में जेकॾहिं शहीद ज़ख़्मी चांडियो खे सिंध जो बबर शेर मज़ाहमती शाइर चइजे त ग़लति न थींदो, पर तंहिं बावजूद बि हू पंहिंजे मज़ाहमती ऐं सचाईअ वारी शाइरीअ खां न मुड़ियो, पर हू सॼी सिंध में मुशाइरनि ऐं महफ़िलुनि में पंहिंजी मज़ाहमती ऐं सचाईअ ते मबनी शाइरी पढ़ी आम माण्हुनि जो ख़ूब दाद वसूल कंदो हो। संदसि शाइरी निज अवामी ऐं मज़लूम अवाम जी अकासी करण सबबि बेहद मक़बूल आहे। संदसि शाइरीअ खे सरमन सिंधीअ समेत केतिरनि ई मशहूर फ़नकारनि ॻाए ॾेहां ॾींहुं मशहूरी माणी आहे। इन खां अलावा फौज़िया सुमरो, सजण सिंधी, आशिक़ निज़ामाणी, अहमद मुग़ल समेत केतिरनि ई नामवर फ़नकारनि संदसि शाइरी ॻाए अवाम में बेहद मक़बूलियत हासिल कई आहे। संदसि मशहूर कलामनि में कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, ॾाढो सारींदे, का सारत लहबिया ऐं ॿिया केतिरा ई मशहूर गीत शामिल आहिनि। दोस्तों, शहीद ज़ख़्मी चांडियो जो तालुक़ साईं जीएम सैद जे फ़िक्री ऐं इल्मी वाट सां हुयो। हू शुरूअ खां आख़िर ताईं हिकु निहायती आदर्शी ऐं हमदर्द इंसान रहियो। दोस्तों, शहीद ज़ख़्मी चांडियो जदोजहद ऐं सरगर्मीअ जो तमामु घणो क़ाइल हुयो, पर उन ते हमेशह अमल पेरा पिणु रहियो। हू काफ़ी वक़्त ताईं मुख़्तलिफ़ स्कूलनि में उस्ताद ऐं सुपरवाइज़र जा फ़र्ज़ पिणु सरअंजाम ॾिना। संदसि तबियत में अरडाई ऐं सचाई हुजण सबबि तालीम खाते जे आला अमलदारनि सां हमेशह इख़्तिलाफ़नि हेठि रहियो, जंहिं करे खेसि मुख़्तलिफ़ शहरनि जे स्कूलनि में बदिली कयो वेंदो हुयो, जंहिं ते हुन सेक्रेटरी तालीम ख़िलाफ़ हाई कोर्ट में केस पिणु दाख़िल करायो, जंहिं जे 3 महीननि जी महिनत बाद शेख ज़ैद हाई स्कूल लाड़काणे में मुक़ररु थियो। हुन पंहिंजे ॻोठ जवाबपुर जे केतिरनि ई न्याणियुनि नौजवाननि खे पढ़ायो ऐं केतिरनि ई नौजवाननि खे भटकियल राह तां हटाए तालीम हासिल करण ते आमादा कयो। शहीद ज़ख़्मी चांडियो जवाबपुर जहिड़े क़बाइली ज़िनत वारे इलाइक़े में हिकु स्कूल खोलाए हिकु न्याणीअ खे उते उस्ताद मुक़ररु करायो, पर क़बाइली ज़िनत रखंदड़ संदसि अज़ीज़नि ऐं मिटनि माइटनि उन जी सख़्तु मुखालफ़त कई। संदसि अहिड़े अरडे, जाखोड़ी ऐं मज़ाहमती ऐं सचाईअ ते मबनी तबियत हुजण करे वक़्त, अमुन ऐं तालीम जे दुश्मननि 24 अक्टूबर 2000 ईस्वीअ ते लाड़काणे में स्कूल ॾांहुं वेंदे ॾींहं ॾिठे जो गोलियूं हणी शहीद करे छॾियो। दोस्तों, शहीद ज़ख़्मी चांडियो सवे नौजवान छोकरनि तोड़े न्याणियुनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां आरास्ता कयो, खेनि तालीम जी अहमियत खां उजागर कयो, जॾहिं त अॼु संदसि केतिरा ई मिट माइट, बिरादरीअ जा जवान ऐं ड्रखण, जवाबपुर ऐं आसपास जा केतिरा ई नौजवान सुठियुनि नौकरियुनि ते, सुठनि अहदनि ते फ़ाइज़ आहिनि, जंहिंजो सहरो साईं ज़ख़्मी चांडियो साहब जन जे सिर ॾे वञे थो। दोस्तों, संदसि शाइरीअ जा लॻभॻि 4 किताब, जंहिंमें शहर शहर ज़ख़्मी, ॾाढो सारींदे, मुंहिंजे मोए खां पोइ ऐं मिठड़ा ॿार शामिल आहिनि, जेके शाया थी चुका आहिनि। संदसि ॿारियल इल्मी शम अॼु ॾींहं ताईं रोशन आहे। संदसि फर्ज़ंद
अदा ख़ालिद ज़ख्मी चांडियो ऐं अदा साजिद ज़ख्मी चांडियो सिफ़े अवल जा बहितरीन अदीब, लेखक ऐं शाइर आहिनि ऐं जॾहिं त संदसि ख़ानदान जूं केतिरियूं ई न्याणियूं पिणु सिफ़े अवल जूं लेखकाऊं ऐं शाइराऊं आहिनि। दोस्तो, अफ़सोस सिर्फ़ु इन ॻाल्हि जो आहे त शहीद ज़ख्मी चांडियो उन्हनि ई फ़रसूदा ऐं दकियानोसी क़बाइली तकरारनि जो शिकार थियो जिन तकरारनि ख़िलाफ़ु हुन हमेशह जंग जोटी ऐं जिन तकरारनि में केतिरा ई बेगुनाह माण्हू मारिया वञनि था ऐं उन्हनि जा फ़ैसिला बि उहे ई भोतारे जागीरदार कनि था जेके उन्हनि झेड़नि जी जड़ आहिनि। दोस्तो, इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधी अदबी संगत मर्कज़ तरफ़ां बहितरीन राब्ता सेक्रेटरीअ तौरु सदा हयात फ़हीम फारूकी अब्बासी अवार्ड ऐं सचवा मर्कज़ तरफ़ां बहितरीन समाजी अॻुवाण ऐं उस्ताद बुखारी फोरम लाड़काणे पारां उस्ताद बुखारी अवार्ड सां पिणु नवाज़ियो वियो, जॾहिं त इन खां अलावा केतिरनि ई मनता अवार्ड ऐं सर्टिफिकेटनि सां नवाज़ियो वियो। ऐं तमामु घणे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त संदसि खून सां इंसाफ़ मुल्क जे अदालतुनि बदिरां भोतारनि जे जरगे में थियो ऐं संदसि खून जे केस जा जवाबदार कानून जे पकड़ खां बची विया। अॼु संदसि विछोड़े खे 22 साल खां वधीक गुज़री विया आहिनि, पर ज़ख्मी पंहिंजे गीतनि ऐं शाइरीअ ज़रिए पंहिंजे मदाहनि ऐं चाहींदड़नि ऐं किताबनि में सदा हयात ज़िंदा आहे। दोस्तो, आख़िर में दुआ आहे त अल्लाह पाक असांजी हर दिल अज़ीज़ शख़्सियत ऐं बबर शेर मज़ाहमती शाइर शहीद ज़ख्मी चांडियो खे जन्नतुल फिरदौस में जगह अता फ़रमाए, संदसि दर्जात बुलंद अता फ़रमाए। ऐं असीं इहो वचन था कयूं त संदसि छॾियल मिशन खे असीं पूरो करण जी हर मुमकिन कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरियां असांखे भोतारनि जागीरदारनि जी चमचागिरी ऐं चापलूसी ऐं संदन भंगुलनि ते हाज़िरी भरणु छॾणी पवंदी। दोस्तो, इन सां ई गॾु पंहिंजे मेज़बान सलमान ईसानी खे ॾींदा इजाज़त। मां मिलंदुसि तव्हां सां हिकु ॿी वीडियो ऐं मुंहिंजी महिनत पसंदि आई हुजे त चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ज़रूरु प्रेस कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं शेयर कंदा। महिरबानी।